अस्सलाम वालेकुम नाज़रीन, एसएस न्यूज़ सां गॾु आहियां आयशा सजाद। सभ खां पहिरीं तव्हांखे अहम ख़बरुनि खां आगाह कंदा हलूं। इस्लामाबाद जी अदालत पीटीआई अॻवान शहबाज़ गिल जी जिस्मानी रिमांड लाइ पुलिस जी दरख़्वास्त रद्द कंदे खेसि जेल उमाणे छॾियो। पीटीआई अॻवान शहबाज़ गिल खे इदारनि में बग़ावत लाइ भड़काइण जे इल्ज़ाम में डिस्ट्रिक्ट एंड सेशन कोर्ट में पेश कयो वियो, जिते अदालत रिमांड में वधीक वाध जी दरख़्वास्त रद्द कंदे शहबाज़ गिल खे जेल मोकिले छॾियो। ॿुधणी जे मौक़े ते सिक्योरिटी जा सख़्त इंतज़ाम कया विया हुआ। पीटीआई कारकुननि अदालत ॿाहिरां सख़्त नारेबाज़ी कई। उन खां अॻु पुलिस अदालत जे हुकुम ते शहबाज़ गिल जो तिबी मुआइनो बि करायो, जंहिं जी रिपोर्ट पुलिस अदालत में जमा कराए छॾी। शहबाज़ गिल सां संदसि क़ानूनी टीम मिलण जे हुकुम ते फवाद चौधरी ऐं ॿियनि ॻाल्हायो। अदालत में पुलिस शहबाज़ गिल जी वधीक जिस्मानी रिमांड जी दरख़्वास्त कई। जांच ऑफिसर ॿुधायो त शहबाज़ गिल जी ऑडियो प्रोग्राम जी सीडी वरिती आहे, जेका मैच कई वई आहे। हिकु मोबाइल फ़ोन हुन जी कार में रहिजी वियो, ॿियो हुन वटि हुयो। शहबाज़ गिल अदालत में चयो त हू फ़ौज ख़िलाफ़ ॻाल्हाइण जो सोचे बि नथो सघे। मथसि सख़्त तशदुद कयो वियो आहे। हुन अदालत में कमीस लाहे तशदुद थियण जी शिकायत कई। बाद में अदालत जिस्मानी रिमांड जी दरख़्वास्त रद्द कंदे शहबाज़ गिल खे जेल उमाणे छॾियो। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो एसएस न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।